वॉइस ऑफ प्राइवेट खबरों से सब जारी खबर शेयर कंदासीं पीरगोट खां। पीरगोट जे शाह मर्दन शाह हाई स्कूल जे हेड मास्टर नूरुल्लाह सहतो साहब पंहिंजे हेड मास्टर जी ज़िम्मेदारी संभालींदे पहिरीं असेंबली में खिताब कंदे शागिर्द और शागिर्दाणी अस्सलाम वालेकुम। अॼु जो किथे मां बीठो आहियां इहो तव्हांजे दुआउनि जे करे बीठो आहियां। तव्हांजी दुआयूं हुयूं त मां हिते ट्रांसफ़र थी अॼु पहुतो आहियां। मूंखे तव्हांजे दुआउनि सां तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट्री सेकेंडरी हायर सेकेंडरी उहा बि तव्हांजे दुआउनि सां मूं वटि उहिदो आहे ऐं अल्लाह ताला जे फज़ल सां ऐं उस्तादनि जे दुआउनि सां ऐं तव्हांजे दुआउनि सां मूंखे एडिशनल चार्ज हीअ बि मिली आहे। ज़ाहिर आहे सेक्रेटरी साहिब को सोचियो हूंदो त का ज़िम्मेवारी कंहिं सुलझल माण्हूअ खे ॾियां। DO साहिबु उहो पिरो बदल मोकिलियो होॾे तबा हिन स्कूल जी का एक्टिविटी नज़र नथी अचे, इन जे करे तव्हां एडिशनल चार्ज जो साॻी नूरुल्लाह सहते जे हवाले कयो। छो जो तव्हांजी दुआउनि मुंहिंजो को कर्तव्य न आहे। इंशाअल्लाह ताला जीअं असांजो शाह मर्दन शाह हाई स्कूल पूरी सिंध में असांजो स्कूल फर्स्ट नंबर ते आहे गवर्नमेंट जे हिसाब सां, ऐं इहा ई असां जज़्बो खणी आया आहियूं ऐं तव्हांजो शौक़ु हूंदो इंशाअल्लाह ताला असांजो वरी बि स्कूल पूरे पाकिस्तान में असां टॉप 10 में आणींदासीं। छो असां वटि उस्तादनि जी टीम तमामु बहितरीनु टीम आहे। हमेशह घर खां लीडरशिप शुरू थींदी आहे, घर खां ई एडमिनिस्ट्रेशन शुरू थींदी आहे। जॾहिं पंहिंजी औलाद थींदी आहे पंजे आङुरियूं बराबरि न आहे, को ॾेंगो हूंदो आहे को सदरो हूंदो आहे, उनखे पंहिंजो वालदेन हलाईंदा। वालदेन जी तरबियत जेकी हूंदी आहे उहा असां वटि हिते स्कूल में अची पहुचंदा। उस्ताद वरी उनखे इल्मु ॾींदो आहे। अॼुकल्ह वालदेन जी तरबियत असां वटि ज़ीरो आहे, वालदेन जी का बि तरबियत न आहे। हाणे असांजो उस्ताद ॿ कम थो करे, असांजो उस्ताद तरबियत बि ॾिए थो ऐं इल्मु बि ॾिए थो। अॻे 30-35 साल पोइ ते ईंदासीं, इहा शइ असांजे उस्ताद खे न करणी पवंदी हुई, छो जो तरबियत ॾींदो असांजो उस्ताद हुनखे इल्म सां अॻिते नवाज़ींदो हुयो। हाणे असांजे उस्ताद जे मथां डबल बर्डन आहे। तो तव्हां इहा सोच कयो त असां अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नुम भी। अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नुम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। हेडमास्टर साहब, वर्दी टीचर्स and my dear student fellows, Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh. As you know about me, that I am Asghar Mangi, and I have come here for telling you something about the education. I want to take you more time, just little I will tell you, then I will take my class. इल्म छा हूंदो आहे, तालीम छा हूंदी आहे? इल्म इंसान खे इंसान बणाईंदो आहे, सिधो रस्तो ॾेखारींदो आहे, कामयाबीअ जे तरफ़ वठी वेंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिन दुनिया खे हिन हेॾे उरूज ते ॾिसो था, जेकॾहिं हीअ दुनिया अॼु हिन हेॾे उरूज ते पहुती आहे, हेॾी बुलंदीअ ते पहुती आहे, इहा इल्म जे वसीले सां पहुती। तॾहिं त तव्हां असांजे नबियुनि जे सरदार फरमायो त गेट नॉलेज फ्रॉम क्रेडल टू ग्रेव। इल्मु हासिल कयो पींघे खां वठी क़बर ताईं। यानी हिन मां साबित थियो त इल्मु एतिरो त वसी आहे, इल्मु एतिरो त वसी आहे जो असांजी ज़िंदगी खुटी थी सघे पर इल्म जी हद नथी खुटी सघे। ये इल्म क्या होता है, ये तालीम क्या होती है? ये इल्म वो होता है जो इसे हासिल करता है वो क्या बन जाता है। ये इल्म वो होता है